अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भलीकार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। क़ौमी असेंबली ऐं सेनेट जो गडि॒यल इजलास अॼु थींदो। स्पीकर अयाज़ सादिक़ जी सदारत हेठि इजलास में अहम कानून साज़ी जो इम्कान। वज़ीर आज़म जी एडवाइस ते सदर पार्लियामेंट जो गडि॒यल इजलास तलब कयो। तहरीक इंसाफ़ पारां बानी पीटीआई सां मुलाक़ात न कराइण ख़िलाफ़ अॼु एहतजाज जो ऐलान। वज़ीर आला केपीके तरफ़ां अडियाला जेल ऐं इस्लामाबाद हाईकोर्ट ॿाहिरां एहतजाज जो सॾु ॾिनो वियो। इंतज़ामिया हरकत में अची वई। ॿिन्ही शहरनि में 2 महीननि लाइ कलम 144 लागू। एहतजाजनि ऐं जलसनि जलूसनि ते पाबंदी। बहराम में जो क़त्ल कयल पीरसन जो राइस मिल ॿाहिरां पूरे लाश हथ। ॻोठ गब्बर कलोड़ो वासी शोबान कलोड़ो खे कुझु ॾींहं अॻु क़त्ल करे लाश ॻुझ गुह में पूरियो वियो हो। मर्द पोस्टमार्टम बैदि वाटसन हवाले। वाक़े ख़िलाफ़ लाश रखी धरणो। वाटसन जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे मुलविस जवाबदारनि खे जल्द कानून जे कटहरे में आंदो वञे।